नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त भारत हिकु दफ़ो ॿीहर रवायती हथ धर्मी जो मुज़ाहिरो कंदे बदनाम ज़माना ॻुझे एजेंसी राज जासूस कुलभूषण यादव खे काउंसिल रसाई जे मुखासिला पाकिस्तान जी आछ मञण खां इनकार करे छॾी आहे। 2 ॾींहं अॻु परॾेह वज़ार जे तर्जुमान डॉक्टर मोहम्मद फैसल ॿुधायो त पाकिस्तान तरफ़ां भारत खे कुलभूषण यादव काउंसिल रसाई ॾियण जी आछ करे छॾी आहे। भारत पारां पाकिस्तान जे तरफ़ां कुलभूषण यादव काउंसिल रसाई जी आछ मञण खां इनकार कंदे राज जासूस सां मुलाक़ात जी लाइ शर्त बि रखी छॾी आहे। जासूस हुजण जे बावजूदि भारत जो मुतालबो आहे त राज जे एजेंट कुलभूषण यादव ताईं बिना रुकावट टोक जे रसाई फराहमी कई वञे। यादि रहे त 17 जुलाई ते इंसाफ़ जी आलमी अदालत में भारत जासूस कुलभूषण यादव बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे भारत जे राज जासूस खे आज़ादु करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। पाकिस्तान चयो हो त भारत खे कुलभूषण यादव ताईं काउंसिल रसाई ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।